बडाणी में मुबैना 4 सालन जे मासूम नींगर सां बदफैली। नींगर गणती जोगी हालत में लाड़काने अस्पताल मुंतकिल, एनसी दाख़िल। ख़बर मूजिब बडाणी जे ॻोठ मौलवी दड़ो में हिकु ॾींहुं अॻु 4 सालन जे मासूम नींगर अरफात पुट मोहम्मद आरिफ छॾण खे मुबैना बदफैली जो निशानो बणायो वियो। नींगर जे वारसनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। उन मौक़े ते नींगर जे चाचे मोहम्मद हनीफ छॾण जो चवणु हो त जवाबदार नसीर अहमद छॾण भाइटे खे ज़बरदस्ती बदफैली जो निशानो बणायो। रड़ियुनि ते जवाबदार फरार थी वियो। भाइटे खे गणती जोगी हालत में थाणे ते आंदो, जितां बख्शापुर जी अस्पताल मुंतकिल कयो। अरफात जी हालत ख़राब हुजण करे लाड़काने मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार कोन पई करे। होॾां राब्तो करण ते एसएचओ मियाणी एट बडाणी अब्दुल हफीज़ टाचड़ ॿुधायो त नींगर जे वारसनि खे लेटर ॾिनो आहे। मेडिकल रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।